इन दफ़े नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे घर में वेठा हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा ते ईअं गुफ़्तगीअ में ॻाल्हियुनि ॿोलियुनि में ईअं को तबियत में एॾो मैलान और रज़ामंदी थी जो फरमाए आयशा तोखे जेकी घुरणो आहे या पुछणो आहे त मूंखां पुछ। चई त साईं पोइ थोरो मूंखे मौक़ो ॾियो। फरमाए हा मौक़ो तोखे छा कंदी कि अबे खां पुछी जां वञी त छा तव्हां खां सुवाल कयां सिद्दीक़ खां पुछी जां। चई हा भले भई पीर साहिब जन निकिती माण्हू वठी वई उते वञी चई त हुज़ूर सल्लल्लाहु सम्झनि अजीब क़िस्म जे हिकिड़े ख़्याल में रज़ा में अची विया आहिनि। फरमाइनि त आयशा जेकी पुछणो थी त पुछ बाबा मूंखे ॿुधायो त छा पुछां। चई आयशा हीअ ॻाल्हि पुछे मेराज जो राति जेकी तव्हां ॾिठो उन में हिकिड़ी ॻाल्हियूं असांखे कयव मेराज जो सफ़रनामो आहे वॾो ॿियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके असांखे न ॿुधायव कोन्हनि मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो। ठीकु आहे ॿियो सां आई चई मां सुवाल सिखी आई आहियां पर भले कर ठीकु आहे सिखी पियो अची करे त बि ठीकु आहे आयशा छा कहिड़ो सुवाल आहे। चई तव्हां मेराज करे आया आहियो असांखे ॻाल्हियूं ॿुधायो मेराज जो सफ़र ॿुधायो आसमाननि ते सैर ॿुधायो नबियनि सां मुलाक़ातूं ॿुधायो उन्हनि सां मजलिसूं ॿुधायो उते सफ़र जे अंदरि अजीब अजीब कंहिंसां फरमायो त मां सफ़र में वियुसि त हिकिड़े भरी मीठा बदन काठियुनि जूं पोइ जो खणनि था न खणी सघनि वरी हुनजो पनो खोले ॻंढ जा वरी कुझु ॿियूं काठियूं अहिड़ो हुन मेणे विझी वरी ॻंढ ॾेई वरी चेकनि वरी न खणी सघनि वरी कनि वरी न खणी सघनि जिन छा आहे जे साईं इहे भरी नथा खणी सघनि चई पोइ हिन मूं कटनि की न धंधो बि थियनि चई बसि इहो हाल आहे माण्हुनि जा गुनाह वञनि था वधी खाइण खां ज़ोर हल पर वरी ॿिया बि गुनाह था विझनि वरी ॿिया बि गुनाह था विझनि पोइ इहो क़यामत ताईं मरण खां बाद अज़ाब अथनि जो भरी न कंदा बीठा ज़ोर ॾींदा वरी ॿिया विझंदा जैसे क़यामत क़ाइम थिए सफ़र में अजीब ॻाल्हियूं आहिनि इहे सो तव्हां अॻे असांखे इहे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि भेणियूं ॿियूं बि हीअ ॻाल्हि का ॿुधायो जेका न ॿुधाई सघ ऐं ॿुधाइणी कान आई तव्हांखे अलाए छा पर हा छा ॿुधाइणी कान आई पर हाणे तोसां वाइदो तोसां कयां थो ॻाल्हि मां सां ॻाल्हि करे अहिड़ी जेका न कई अथव ॿी पर आयशा मुंहिंजे रब करीम एॾो मुंहिंजे उम्मत ते अहसान कयो आहे जो मुंहिंजी सुन्नत आहे हीअ ॾाढी जंहिं माण्हू खे ॾाढी ईंदी परे अचे थो ॿियो अचे सलाम वालेकुम वालेकुम सलाम करे हथु ॾिनईसि मुंहं में जो ॾिठईंसि हिते न कख ज़रड़ो पियो हुउसि वारनि में उहो खणी कढीसि न वञिसि कढी उछलई फरमाए त को अमल न विझेसि इहो कखड़ो कढी उछलई जो मुंहिंजे सुन्नत जी इज़त की नथो ठहे इन में जन्नत ॾिनीमांसि हेॾी इज़त हुज़ूर जे सुन्नत जी अहिड़ी इज़त जो जेकॾहिं ॿियो अची ॾिसे हुननि लोको कख ज़रड़ी का पई आहे त नथी वणे न माण्हू खे खणी ईअं हथ सां कढेसि प्यार सां न बीठा आहिनि पाण ॻाल्हाइनि था कख सां कढी उछलई आयशा सिद्दीक़ा खे ॿुधायऊं त इन खे इन कख कढण ते जो मुंहिंजी इज़त हुरमत कई थी मुंहिंजे सुन्नत जी हिकिड़े मोमिन जे लाइ जन्नत ॾिनीमांसि।